पनु आकिल जी यूसी पहाड़ी जागीर नोरोजा हिंगोरो में कायम जंदीर बिरादरी जा सदन खां कदीमी गोट अरबाब खान जंदीर फैज़ मोहम्मद खान जंदीर अजीम जंदीर हिन जदीद दौर में भी पानी स्कूल सेहत बिजली गैस रोड रस्तनि जी सहूलत न मिलण ते केतिरा ई ॿार घरनि खां ॿाहिरि निकिरी सख़्त गर्मी में एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि त इन दौर में भी असांखे सेहत तालीम बिजली गैस पानी रोड रस्तनि जी सहूलत खां चूंडियल नुमाइंदनि अमलदारनि महरूम रखी मनपसंद वडेरनि माण्हुनि खे नवाज़ण लॻा आहिनि। उन मौक़े ते मोहम्मद हयात जंदीर सिकंदर जंदीर ऐं ॿियनि चयो त जंदीर बिरादरी पनु आकिल में 2 खां 3 हज़ार वोटर आहिनि जेके 1988 खां वठी पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि, पर अफ़सोस जो जंदीर बिरादरी जे माण्हुनि खे का पटेवाली बि नाहे मिली, पर जाइज़ इंसानी बुनियादी सहूलियतुनि खां बि सवें हज़ारे माण्हू महरूम आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।